दरवेशन जे उद्धार लाइ, दुष्कर्मिन जे विनाश लाइ ऐं धर्म जी स्थापना जे लाइ मां हर युग में प्रगट थींदो आहियां। ओम पितृदेवतायै नमः। अध्याय पहिरियों श्लोक 9। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्वदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्। यह हमारी सेना जिसके रक्षक भीष्म पितामह हैं वह अजेय है, और पांडवों की सेना जो भीमसेन द्वारा रक्षित है इसको जीतना आसान है। Our strength is immeasurable and we are perfectly protected by grandfather Bhishma, whereas the strength of the Pandavas, carefully protected by Bhima, is limited. असांजी थी सेना गण खां परे, थो अगवानी भीषम उन्हीअ जी करे, मुकाबले में थियो कंब लश्कर घणो, जो भीम आ महंदार उन जो वडो। इन नमूने दुर्योधन द्रोणाचार्य खे चवे थो त असांजे तरफां लड़ाई करण लाइ बलवान ऐं सियाणा आहिनि। असांजी सेना 11 खूणियूं ऐं पांडवनि जी सेना में 7 खूणियूं आहिनि। असांजी सेना जो रक्षा कंदड़ भीष्म पितामह आहे ऐं पांडवनि जी सेना जो रक्षा कंदड़ भीमसेन आहे। इन नमूने 10 श्लोक जो अर्थ पूरन थियो। सुभाणे ॾिसंदासीं 11 श्लोक। तेसी ताईं जय श्री कृष्ण।